स्कूल में हिकिड़ो ट्रेंड हलंदो आहे त असां हर रोज़ु 2 टीचर्स एब्सेंट हूंदा आहिनि। 5 ॼणनि जो स्टाफ हुयो ऐं जेकी आहे हिकिड़े ॾींहं में 2 टीचर्स एब्सेंट हूंदियूं आहिनि। त माना 3 टीचर्स प्रेज़ेंट हूंदियूं ऐं बाक़ी 2 एब्सेंट हूंदियूं। ऐं हफ़्ते में हर टीचर 2 छुटियूं कंदी आहे। इन जे अलावा माना इहे 8 छुटियूं ऐं इन जे अलावा 2 CL माना 10 मोकलूं उहे महीने में कंदियूं आहिनि ऐं ॿिए ॾींहुं अची करे वरी साइनूं करे ईंदियूं आहिनि। त इहो असां वटि ट्रेंड आहे। तव्हां अगरि असांखे छुटी न ॾींदव त असीं तव्हांखे हितां खां मारे करे कढी छॾींदासीं। पर मूं हिमत न हारी जॉइन कयो ऐं उन खां पोइ वेंदी रहियसि। पोइ मूंखे अगवा जी धमकी ॾिनई। मुमताज़ शाह असांजे स्कूल जे साम्हूं उन्हनि जो बंगलो आहे, उन जे नाले ते मूंखे धमकी ॾिनई की हीअ तव्हांखे अगवा करे ईंदा नाले में ऐं पोइ तव्हांखे कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे बि लाइक़ु न रहंदा। पर मूं इन्हनि धमकियुनि ते बि कन न धरिया ऐं ॾरण वारी कोन हुअसि। त उन खां पोइ मूं मथे ताईं कंप्लेंट्स कयूं जेकी काफ़ी झगड़ा थिया ऐं उल्टो मूंखे चयो वियो कि तव्हां माठि करे वियो ऐं मूंखे ईअं ई हलणु ॾियो जीअं हलनि थी। त उन खां पोइ जेकी आहे झेली थी वियसि। मुंहिंजो ठीकु आहे, हींअर इम्तिहान था हलनि त पोइ वरी पोइ ॾिसंदासीं। हिते तालीम जो मयार इंतिहाई ख़राबु आहे। टीचरूं इहे ईंदियूं आहिनि 10 बजे सुबुह जो ऐं उन खां पोइ वञण थियूं कंदियूं आहिनि 11 बजे। स्कूल जो टाइम आहे 7:30 खां 12:30, छो त ॿी शिफ्ट लॻंदी आहे 12:30 बजे। त हीअ जेकी आहे 10 बजे अचनि ऐं 11:30 बजे 11 बजे हलो वञनि। त इन जे करे तालीम जो कोई मयार न आहे। माण्हू पहिरीं ॾींहुं नियाणियूं न छॾींदा हुआ। मुंहिंजे अचण खां पोइ उन्हनि पंहिंजी नियाणियूं छॾणु शुरू कयूं कि हाणे तालीम जो मयार कुझु घटि थींदो। नाए कल्ह DO साहब आया हुया इंक्वायरी करणु, पर उन्हनि कंहिं क़िस्म जी का बि असांखे फेवर न ॾिनी। उन्हनि माना न नियाणी छोकिरी खे फेवर ॾिनी न मूंखे ॾिनी। उल्टो असांजे मथां इल्ज़ाम हणी करे शाहिदा शाह, आमना पारस ऐं मरियम बानू जी फेवर करे हली विया, जंहिंखे उन्हनि खे शइ मिली। ऐं उन्हनि जेकी आहे मूंखे पहिरीं धमकियूं ॾिनियूं हुयूं कि हाणे असीं तव्हांखे छॾींदासीं कोन, तव्हांखे असीं मारे छॾींदासीं, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त असीं छा शइ। सो अॼु जेकी आहे इहे जॾहिं आहियूं सुबुह जो सवेल त ॿुधियूं पुठियूं सभिनी जूं ऐं जॾहिं क्लास जो टाइम हो, उन्हनि खे चयो क्लास में वञो, तॾहिं चवनि त असीं न मिलंदासीं, छा करे लाइ खपूं ऐं पाणी पीअंदासीं, न मिलंदासीं, न पढ़ाईंदासीं। उन खां पोइ मूं हुननि खे एक्सप्लेनेशन लेटर मोकिलिया, छो त हुननि खे पंहिंजे बचपन जी स्टूडेंट खे मार कढियो या छा। त मूं हुननि जा एक्सप्लेनेशन लेटर कढिया, छो त DO साहब जो थींदो कि हुननि जो तव्हां एक्सप्लेनेशन लेटर कढो, वार्निंग लेटर्स कढो। मूं उहे हिननि खे मोकिलिया एक्सप्लेनेशन लेटर पियोन जे हथां। उतां खां वरी इहे कई भॼन जी आयूं आहिनि। पियोन हिननि जे पुठियां आयो आहे। ॿिन्हिनि पियोन्स खे हुननि तमामु घणी मार कढी आहे। हिकिड़े जी कमीज़ फाड़े छॾी अथनि ऐं तॾहिं इहे जॾहिं हटिया तव्हां तॾहिं मुंहिंजे वालिद खे सॾु करणु विया, तॾहिं इहे ॿई मुंहिंजे मथां चढ़ी वियूं। मूंखे मुंहिंजे हथ मां मोबाइल खणनि, मुंहिंजे हथ ते जेकी आहे तमामु घणा तशदुद कयो अथनि। मुंहिंजे हथ ते इहो निशान बि आहिनि ऐं जेकी आहे इहो रत वत मूं साफ़ु कयो आहे, मां रत निकितो। शाहिदा शाह, आमना पारस ऐं मरियम बानू, इहे 3 ॼणियूं आहिनि पाण में मिले ऐं जेकी आहे हिननि मूं ते तशदुद कयो। मोबाइल घुरे करे मुंहिंजो उछलायनि, मुंहिंजो बैग बि उछलाए छॾनि, मुंहिंजी जेकी बि टेबल हुई उते त सॼो सामान उछलायनि। एक्सप्लेनेशन में लेटर फाड़े छॾिया ऐं चयनि तूं हाणे असांखे छा कंदीअ, हाणे तोखे अॼु असीं मारियूं था मिली करे। पोइ मूंखे ॿांह मां घीले करे मुंहिंजो मथो पेरनि दीवार में। हिकिड़े में मुंहिंजो वालिद साहब अची वियो मूंखे बचाइण जे लाइ, तॾहिं मूं तव्हां परे थी वियो। हाणे तव्हांजो मुतालबो छा मुतालबो या जी मूंखे कल्ह सर स्पेशल सेक्रेटरी सैयद इमदाद अली शाह चयो हुयो कि तव्हां सां हाणे कोई मसइलो न थींदो, पर जेकी आहे मूं DO साहब खे बि ॿुधाए छॾियो हो कि मूं ते कोई बि अटैक थींदो त मुंहिंजी ज़िमेदार इहे हूंदियूं ऐं तव्हां हूंदा। त मूं उन्हनि खे पहिरीं चयो हुयो कि इन्हनि जी बदिली कई वञे, त इन्हनि जी जिते जूं आहिनि। त हीअ जेसि ताईं 3 ॼणियूं हिते हिन स्कूल में आहिनि, न तालीम जो मयार बहितर थींदो, न उस्तादनि खे इंसाफ़ मिलंदो, न हेड मास्टरनि सां कोई सुठो सलूक कयो वेंदो। त मुंहिंजी रिक्वेस्ट इहा ई आहे कि मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं इहे 3 जेकी टीचर्स आहिनि इन्हनि खे हितां खां बदिली कयो वञे ऐं इन्हनि खे अलॻि अलॻि कयो वञे त जीअं हिननि जो ग्रुप टुटी वञे, टीम टुटी वञे।